नाज़रीन, सिंध हुकूमत अटो 65 रुपया किलो करे छॾियो, पर दुकाननि, अटे चकियुनि ऐं फ्लोर मिलनि ते अटो 100 रुपयनि खां 120 रुपया किलो बरक़रार आहे। ग़रीब तोड़ी ॿोॾि मुतासिर माण्हू अटे जा अघ महांगा थियण सबबि मानीअ लाइ परेशान आहिनि, पर इंतज़ामिया अघनि ते कंट्रोल करण लाइ अञा ताईं को बि नोटिस न वरितो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे SS न्यूज़ जो ब्यूरो चीफ ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी। जी ग़ुलाम मुस्तफ़ा, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुलु, सिंध हुकूमत अटो 65 रुपया किलो करे छॾियो आहे, पर दुकाननि ऐं अटे चकियुनि ऐं फ्लोर मिलुनि ते अटो 100 रुपयनि खां 120 रुपया किलो बरक़रार आहे। ग़रीब तोड़े ॿोॾि मुतासिर माण्हू अटे जा अघ महांगा थियण सबबि मानी लाइ परेशान आहिनि, पर इंतज़ामिया अघनि ते कंट्रोल करण लाइ अञा ताईं को बि नोटिस न वरितो आहे। हैदराबाद ज़िले समेत सॼी सिंध जे शहरनि तोड़े ॻोठनि में अटे जा अघ साॻिया बरक़रार आहिनि। सिंध हुकूमत तरफ़ां ऐलान कयल अटे जे अघनि फ़ी किलो 65 रुपया विकिरो करण ते अञा ताईं रेज़िकी दुकाननि तोड़े चकी मालिकनि ऐं फ्लोर मिलनि तरफ़ां क़ीमत में का बि घटिताई न आई आहे, जंहिं सबबि अटो वठण वारा महांगाई जी सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अटो वठंदड़नि जो चवणु आहे त अटे जा अघ साॻिया 100 रुपया खां 110 ऐं 120 रुपयनि ताईं फ़ी किलो जे हिसाब सां विकिरो थी रहियो आहे। सिंध हुकूमत जे 65 रुपयनि वारे ऐलान ते केर बि अटो ॾियण लाइ तयारु न आहे। असां पंहिंजे बचनि लाइ महांगो अटो ख़रीद करण लाइ मजबूर आहियूं। हैदराबाद जे रेज़िकी दुकानदारनि वारनि जो चवणु आहे त असांखे अॻु में ई अटो फ्लोर मिलनि ऐं अटे चकियुनि वारनि असांखे महांगो ॾिनो हो, जंहिं करे फ़िलहालु असां पुराणा अघ बरक़रार रखिया आहिनि। जीअं ई अटो सस्तो ईंदो त असां बि 65 रुपया फ़ी किलो विकिरो कंदासीं। उन सिलसिले में अटे चकी ऐं फ्लोर मिल वारनि जो चवणु आहे त असांखे कणिक सस्ते अघ जे हिसाब सां ॾिनी वञे त असां 65 रुपया किलो फ़ी विकिरो कंदासीं ऐं महांगाई हुकूमत पाण करे रही आहे। असांखे ग़रीबनि तोड़े ॿोॾि मुतासिरनि जो अहसासु आहे, पर असांखे अघ महांगा मिलनि था, जंहिं करे असां साॻिया अघ रखिया आहिनि। हुकूमत ऐलान त कयो आहे, पर उन ऐलान ते अमल कंदे असांखे बि उन अघ ते कणिक ॾींदी त असां बिल्कुलु उहो अघ जेके आहिनि सो सस्ता कंदासीं। जी नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।